अस्सलामुअलैकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। सोप सीरियल ड्रामो ज़हर ज़िंदगी ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड में यानी अॼु ते ईद आहे। सुबुह जो ईद जो ॾाढो आहे। जॾहिं तव्हां मुंहिंजी वीडियो ॾिसी रहिया आहियो, ईद खां पोइ जेका हाणे एपिसोड ईंदी उन में छा थींदो छा न थींदो, इहो हाल हक़ीक़त तव्हांखे असां क्लियर करे ॿुधायूं था। पहिरियों हिन खे पूरो ॾिसिजो जीअं तव्हांखे कहाणी सॼी सम्झ में अचे। पहिरीं ॻाल्हि दोस्तो, पोइ किस्त में तव्हांखे ॿुधायोसीं रईस गफ़ार ख़ान ऐं रबन हाणे हिक ॿिए आम्हूं साम्हूं थींदा ऐं कमाल ख़ान खे छॾाइण जे लाइ रईस गफ़ार ख़ान वॾियूं कोशिशूं कंदो ऐं रबन इन शइ खे जेको आहे रिजेक्ट कंदो, छो त रबन जो हू दुश्मन आहे। लेकिन रईस गफ़ार ख़ान इन ॻाल्हि खे विसारे वेठो आहे, पंहिंजी वॾेरप विसारे वेठो आहे। अमुन पसंदि माण्हू हाणे ज़ालिम थे बणिजणु चाहे थो ऐं रबन जे आम्हूं साम्हूं अची वियो आहे। तव्हां ॾिठो बि आहे गफ़ार ख़ान ते बि रखंदो, छो त रईस गफ़ार ख़ान ऐं कमाल ख़ान खे छॾाइण जी पूरी कोशिशि कंदो ऐं पूरी ताक़त सां जेको आहे न कोशिशि कंदो पंहिंजे भाउ खे कंहिं न कंहिं तरीक़े छॾायां। लेकिन रबन बि पंहिंजी कोशिशि कंदो पूरी, त मां इन खे कॾहिं बि ज़ंजीरनि मां आज़ादु न कयां। अॻिते नेक्स्ट एपिसोड में इन जी इहा छिका हलंदी रहंदी। ऐं रही ॻाल्हि ओठे जी, ओठो पंहिंजो प्लान पोइ कंदो, शादी जे लाइ ॻाल्हि कंदो, लेकिन इहे वारिस चवंदो त पहिरियों प्लान कयूं ऐं वारिस जी शादी रुकजण जा हिते इम्कान अची वेंदा। ऐं ओठो कोशिशि कंदो न पहिरियों शादी करायूं वारिस जी। ऐं नेक्स्ट एपिसोड में इन्हनि जी इहा छिका हलंदी ऐं ग़ुलाम कोशिशि कंदो त वारिस खे रस्ते तां हटायां, लेकिन ग़ुलाम इन कोशिशि में नाकाम थी वेंदो। टाल टल खेॾे थो, हिकिड़ी चालाकी करे थो त कंहिं तरीक़े पंहिंजी तो जान छॾायां, लेकिन उहो हार उन दिलि सां न मञी आहे। उहो हिकु शातिर माण्हू आहे। उमेद आहे वीडियो तव्हांखे सुठो लॻो हूंदो। महिरबानी करे सब्सक्राइब ज़रूरु कजो। मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में। ऐं तव्हांखे ईद जो लख लख मुबारकूं हुजनि असांजी तरफ़ूं सॼी सिंध जे भाइरनि खां, मतिलबु जहिड़ा बि ॾिसी रहिया आहिनि। ईद जो लख वधायूं ऐं ईद उल अज़हा जो बि वधायूं हुजनि। ख़ुदा हाफ़िज़।